क़दीम शहर जिते दरिया सिंध जूं लहरूं सदियुनि खां तारीख़ जूं ॻाल्हियूं करे रहियूं आहिनि। हिन दरिया जे किनारे ते रूहानीअ जो हिकु रोशन मीनार क़ाइमु आहे। हज़रत सदरुद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह जो दरगाह जेको रूह जे सुकून लाइ ईंदड़ ज़ाइरीन जो मर्कज़ बणियलु आहे। हज़रत सदरुद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह 13वीं सदी जो हिकु वॾो सूफ़ी बुज़ुर्ग हो, जंहिं सिंध जे ज़मीन ते न सिर्फ़ु इस्लाम जी तालीम पखेड़ी पर इख़लास, प्यार ऐं भाईचारे जो पैगाम पिणु ॾिनो। चवनि था त पाण इल्मु, हलम ऐं रूहानीअ जो सरचश्मो हुआ। दूर दराज़ खां माण्हू अव्हां जी सोबत लाइ ईंदा हुआ, जिते अव्हां खे दुनियावी फ़िक्रनि खां आज़ादु करे दिलि जो करार अता कंदा हुआ। अॼु बि हज़रत सदरुद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते ईंदड़ माण्हू रूहानी सुरूर ऐं दिलि जे सुकून सां वापसि मोटनि था। अव्हां जी मज़ार ते रोशन थियल ॾिया अॼु बि उन नूर जी गवाही ॾियनि था जेको अव्हां पंहिंजी ज़िंदगी में इंसानियत खे बख़्शियो। इहा ई आहे सिंध जी धरती, औलिया अल्लाह जी धरती, जिते हर कुंड कुड़छ मां सूफ़ियत जी ख़ुशबू अचे थी। हज़रत सदरुद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह जो नालो सदियुनि खां माण्हुनि जी दिलनि में रोशन आहे ऐं हमेशह रहंदो।